मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, ओ मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, ओ मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, तीर थो अचई वरी तीर थो अचई, वरी तीर थो अचई। मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, तीर थो अचई जाम खान थो अचई, सरदार थो अचई। ओ मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई, मुखालिफ़ भॼी वञ तीर थो अचई। पूरो पाकिस्तान चवे थो त पाकिस्तान में को अहल कैंडिडेट आहे वो सिंध जो माण्हू आहे ऐं सिंधी आहे बिलावल भुट्टो आहे। इंशा अल्लाह वरी वॾी लीड सां खटे ईंदो, सरदार जाम खान शोरो MPA थींदो। इंशा अल्लाह वरी वॾी लीड सां खटे ईंदो, सरदार जाम खान शोरो MPA थींदो। इन जे अॻियां मुखालिफ़ वरी ॿीहर न ईंदो, शहर हैदराबाद में वरी नारो गूंजंदो। वज़ीर आज़म